कराची सिंध इंडिजियंस राइट्स अलायंस तरफ़ां गडाब में ॻोठनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं लीज़ वारी ज़मीन जी बहाली लाइ एहतिजाजी रैली कढी जलसो कयो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं आबादकारनि समेत रहवासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे अलायंस जे मरकज़ी सदर सैयद ख़ुदानिनो शाह चयो त कराची जे क़दीम ॻोठनि ख़ासि तौर ते मलीर जी ज़रई ज़मीनुनि खे ख़तमु करे उन्हनि ते बिल्डर माफ़िया खे कब्ज़ो कराइण जी साज़िशूं जारी आहिनि। असां पंहिंजी धरती, पंहिंजे अजहनि ऐं ॻोठनि तां कंहिं बि सूरत में हथु न खणंदासीं। सिंध जी धरती धड़ियुनि खे बेदख़ल करण लाइ सरकारी पॉलिसी तहत साज़िशूं कई पियूं वञनि, जेके कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदियूं। हुन चयो त साज़िश तहत मलीर जे लीज़ वारी ज़मीन खे रद्द करे बिल्डर माफ़िया खे ॾेई सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। ख़ालिक जुड़े जो चयो त हीउ रुॻो ज़मीन जो मसइलो न आहे, बल्कि सिंधी क़ौम जे वजूद, सक़ाफ़त ऐं सुञाणप जे बक़ा जो सवाल आहे। बहरिया टाउन ऐं ॿियूं कॉलोनियूं ठाहे असांखे पंहिंजे ई वतन में बेवतन करण लाइ ॻोठनि जी क़ानूनी हैसियत ऐं ज़मीन जी लीज़ ख़तमु कई वञे। पीपी शहीद भुट्टो जे अॻवाननि ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर ख़िताब कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग सिंध दरिया ते ताड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। कराची जे ॻोठनि खे मालिकाना हक़ ॾिना वञनि। सिंध जी क़दीम आबादियुनि खे तहफ़्फ़ुज़ न ॾिनो वियो त तारीख़ कॾहिं बि माफ़ न कंदी। जलसे खे काज़िम महसिन रहमान गुल पालारी, एडवोकेट मोहम्मद ख़ान शेख, कादिर बलोच ऐं ॿियनि ख़िताब कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।